आओ उलमा से पूछ ले। मोमिनीन आहिनि ऐं उस्मान गनी जी कुनियत ज़माना इस्लाम खां पहिरियां अबू आमर हुई ऐं जॾहिं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी न्याणी सैयदा रुक़ैया बिन्ते रसूलिल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो उन्हनि सां निकाह थियो ऐं इन्हनि मां उन्हनि खे हिकु पुटु पैदा थियो, उन्हनि जो नालो रखियो अब्दुल्लाह। पोइ उन खां बाद हज़रत उस्मान गनी जी कुनियत जेकी हूंदी हुई अबू अब्दुल्ला हूंदी, इन सां उनखे अबू अब्दुल्ला सां यादि कयो वेंदो हो। अज़ीज़ो दोस्तो, मुख़्तसर अंदाज में सरसरी तौर ते कुछ ॻाल्हियूं हज़रत सैयदना उस्मान गनी जे हवाले सां बयानु कंदो हलंदुमि। विलादत बासआदत जे हवाले सां बयानु कंदो हलां त हज़रत सैयदना उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु वाक़िया फ़ील जे 6 साल पैदा थिया हुआ। जेको हाथियुनि वारो वाक़ियो हो उन जे 6 साल हज़रत सैयदना अमीरुल मोमिनीन उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी विलादत बासआदत ऐं हज़रत सैयदना उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु आगाज़ इस्लाम में, इब्तिदाई इस्लाम में दौलत ईमान सां मुशर्रफ थी विया हुआ। सुभान अल्लाह। ऐं हज़रत सैयदना उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु उन खुश नसीब शख्सियात ऐं अफ़राद मां आहिनि जंहिंखे इस्लाम जी दावत ख़लीफ़ा अव्वल बिला फ़सल हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾिनी हुई। हज़रत उस्मान गनी के दावत इस्लाम जी दावत अमीरुल मोमिनीन ख़लीफ़ा अव्वल बिला फ़सल हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु पेश कई हुई। त आगाज़ी में ही मुसलमान थी विया हुआ। जेकॾहिं जाइज़ो वठंदो त सभ खां पहिरियां मर्दनि जे हवाले सां हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ ईमान आंदो, पोइ हज़रत मौला काइनात ईमान आंदो, पोइ हज़रत ज़ैद बिन हारिसा ईमान आंदो ऐं चौथे नंबर ते हज़रत सैयदना उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ईमान आंदो। त मर्दनि मां ॾिठो वञे त 2 नंबर ते हूंदा, छो जो हज़रत अबू बकर, पोइ हज़रत उस्मान ये वॾी उमिरि में हुया, मौला काइनात उन वक़्तु नंढी उमिरि में हुया। ऐं जेकर ग़ुलामनि जे हवाले सां ॻाल्हि कई ज़ैद बिन हारिसा, इहा हिकु तक़सीम कई वेंदी आहे। ऐं सरसरी तौर ते ॾिठो वञे त चौथे नंबर ते इन जे करे हज़रत उस्मान गनी इब्तिदा इस्लाम में, आगाज़ इस्लाम में दौलत ईमान सां मुशर्रफ थी विया हुआ। अल्लाहु अकबर। ऐं इहा बि ॻाल्हि बि जो इन्हनि खे दावत इस्लाम हज़रत अबू बकर सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु पेश कई हुई। सुभान अल्लाह। हज़रत सैयदना उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे निकाह में हुज़ूर जूं 2 न्याणियूं आयल आहिनि। बेसत नबविया खां पहिरियां हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी जेकी ॿी शहज़ादी आहे सैयदा रुक़ैया रज़ी अल्लाह ताला अन्हा, इन्हनि जो निकाह हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हज़रत सैयदना उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सां कयो। यानी अञा बेसत नबविया खां पहिरियां इन्हनि जो हलंदे हलंदे इहो बि यादि रखो त हज़रत उस्मान गनी बदरी सहाबा में भी शामिल आहिनि। अगरचे बज़ाहिर ग़ज़वा बदर में शरीक न थिया हुआ, लेकिन साहिब शरीयत हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इन्हनि खे बदरी सहाबा में भी शामिल कयो। छो कीअं जो जॾहिं ग़ज़वा बदर जो
वक़्तु आयो उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु शरीक थियण जे लाइ तैयार हुआ हर एतबार सां, लेकिन हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी इहा शहज़ादी न्याणी सय्यदा रुक़ैया रज़ी अल्लाह ताला अन्हा बीमार हुयूं, उन्हनि जी तबीयत तमामु नासाज़ हुई। त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हुकुम ॾिनो त मुंहिंजी शहज़ादी बीमार आहे, त हाणे इनखे तुंहिंजी ज़्यादा ज़रूरत आहे, त असां त ग़ज़वा जे लाइ हलिया वेंदासीं, त मुंहिंजो तोखे हुकुम आहे त मुंहिंजी न्याणी जो तूं ख़्यालु कंदे, तुंहिंजी घरवारी आहे, इन वक़्तु इनखे तुंहिंजी तमामु घणी ज़रूरत आहे, त इन जो तोखे ख़्यालु करिणो आहे, ग़ज़वा ते तोखे न आहे हलणो। त पोइ हज़रत उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे हुकुम ऐं इजाज़त सां सय्यदा रुक़ैया बिन्त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी तीमारदारी जे लाइ रुकजी विया ऐं ग़ज़वा बदर में शरीक न थिया, बज़ाहिर शरीक न थिया। लेकिन जॾहिं ग़ज़वा बदर थी वई, माल गनीमत तक़सीम कयो वियो, त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उहो माल गनीमत जेको ग़ज़वा बदर मां मिलियो हो, उन मां हज़रत उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हिसो अता फ़रमायो। त इन जे करे हज़रत उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे आले बदर में भी शुमार कयो वेंदो आहे। त अज़ीज़ो दोस्तो, ग़ज़वा बदर हली रही हुई, हज़रत उस्मान गनी ज़ुन्नूरैन सय्यदा रुक़ैया रज़ी अल्लाह ताला अन्हा जी तीमारदारी जे लाइ उते मौजूदु हुआ, हेॾे ग़ज़वा बि हली रही हुई। इन्ही दौरान सय्यदा रुक़ैया रज़ी अल्लाह ताला अन्हा जो इंतिकाल थी वियो, विसाल फरमाए वियूं ऐं हेॾां ग़ज़वा बि फ़तह थी वई। त ओॾो पोइ कासिद आयो ग़ज़वा बदर जी नवीद ऐं ख़ुशख़बरी जो पैगाम खणी, जंहिं वक़्तु उहो कासिद ख़ुशख़बरी ॿुधाइण जे लाइ मदीने शरीफ़ तशरीफ़ फरमा थियो, त आहिनि उन वक़्तु अहले मदीना वारा सय्यदा रुक़ैया रज़ी अल्लाह ताला अन्हा जी तदफ़ीन जो एहतमाम करे रहिया हुआ। ख़ुशख़बरी ॿुधाई वई, होॾो उन्हनि जी तदफ़ीन बि थी वई। हाणे इन खां बाद हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम पंहिंजी टीं शहज़ादी यानी उस्मान गनी जे निकाह में त ॿीं थी अचे, हुए त टीं आहे, त उम्मे कुलसूम सय्यदा उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हा जो निकाह अमीरुल मोमिनीन हज़रत सय्यदुना उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सां कयो। काफ़ी अर्सो हलिया ऐं इन्हनि जो बि विसाल मदीने शरीफ़ यानी सय्यदा उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हा जो जेको बि विसाल आहे, इंतिकाल आहे, इहो बि मदीना मुनव्वरा में थियो ऐं 9 हिजरी में थियो। ऐं इन मां इहो मालूम थो थिए त नबी पाक जूं 4 जेके शहज़ादियूं आहिनि, इन मां 3 शहज़ादियुनि जो जेको इंतिकाल आहे, विसाल आहे, हुज़ूर जी ज़ाहिरी हयाती में थी वियो आहे। सय्यदा ज़ैनब जेकी वॾी आहे, पोइ सय्यदा रुक़ैया, सय्यदा उम्मे कुलसूम, सय्यदा ज़ैनब अबुल आस रज़ी अल्लाह ताला अन्हु जे निकाह में हुयूं, ऐं सय्यदा रुक़ैया ऐं सय्यदा उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हुमा इहे ॿई न्याणियूं उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे निकाह में हुयूं। ऐं चौथी न्याणी सय्यदा फ़ातिमतु ज़हरा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा, इहे मौलाए काइनात मौला अली मुश्किल कुशा जे निकाह में हुयूं। त इन्हनि जो विसाल हुज़ूर जे विसाल खां तक़रीबन 6 माह या कमो बेश बाद में थियो आहे। अज़ीज़ो दोस्तो, हज़रत उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जा जेके फ़ज़ाइल आहिनि तमामु घणा आहिनि। मां सरसरी तौर ते ऐं सादगी में कुझु जुमिला बयानु कंदो हलंदुमि। उलमाए किराम, मुहद्दिसीन, मुफ़स्सिरीन, सहाबा किराम रिज़वानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन फरमाईंदा आहिनि त हज़रत सय्यदुना उस्मान गनी
रदी अल्लाह ताला अन्हो का अलावा असां के कोई भी अहिड़ो शख्स खुशनसीब शख्स नज़र न आयो जंहिंजे अक़द निकाह में नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जूं ॿ नियाणियूं यके बाद दीगर आयूं हुजनि। इहो हज़रत उस्मान गनी जी फज़ीलत आहे, शान आहे, जो हज़रत उस्मान गनी वाहिद शख्सियत आहिनि जंहिंजे निकाह में हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जूं ॿ शहज़ादियूं, हिकु जो विसाल थी वियो, ज़मानो न गुज़रियो हेॾो त ॿी निकाह में अची वियूं, ॿिए जो बि इंतिकाल थी वियो। हुज़ूर इहो फरमाए ॿियूं नियाणियूं हुजनि हा बि मां उस्मान गनी जे निकाह में ॾेई छॾियां हा। बहरहाल ही हज़रत उस्मान गनी जी फज़ीलत आहे जो हज़रत आदम अलैहिस्सलाम का वठी ता क़यामत कोई अहिड़ो शख़्स तव्हांखे नज़र न ईंदो। अहादीस जे मफ़हूम जे तहत मां बयानु कंदो थो हलां जो कंहिं शख़्स जे निकाह में नबी जूं ॿ नियाणियूं आयूं हुजनि यके बाद दीगरे। इन जे करे इन्हनि खे ज़ुन्नूरैन यानी ॿिनि नूरनि वारो चयो वेंदो। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नूर आहिनि, हुज़ूर जी औलाद बि नूर आहे। त सैयदा रुक़ैया हिकु नूर, सैयदा उम्मे कलसूम ॿ नूर। इन जे करे नूरुन हिकु नूर खे चवंदो नूरैन, ॿिनि नूरनि खे चयो वेंदो आहे। तस्निया आहे अरबी जे एतबार से त ज़ुन्नूरैन चयो वेंदो आहे। सुभान अल्लाह। अज़ीज़ो दोस्तो, हज़रत उस्मान गनी ज़ुन्नूरैन रदी अल्लाह ताला अन्हो उन 10 ख़ुश नसीबनि मां हिकु आहिनि। उन ख़ुश नसीब 10 ख़ुश नसीब अफ़राद, 10 ख़ुश नसीब शख़्स जंहिंखे नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उन्हनि जी हाल हयात में जन्नत जी टिकट अता फरमाए छॾी हुई। यानी हज़रत उस्मान गनी अशराए मुबशरा, हर कंहिंखे ख़बर आहे 10 सहाबा जंहिंखे नबी पाक दुनिया में ही जन्नत अता फरमाए छॾी हुई। हज़रत उस्मान गनी जन्नती सहाबी अथव। इन जे करे असांजो मियार आहे हज़रत उस्मान गनी मियार आहिनि। हाणे जंहिंखे चेक करिणो अथव न जन्नती ऐं जहन्नमी हुजण जे लाइ त उस्मान गनी खे ॾिसो। जेकॾहिं हज़रत उस्मान गनी जे बारे में चओ पको जन्नती आहे, हुज़ूर जो फरमान आहे, हुज़ूर हुनखे जन्नत अता फरमाए छॾी। हज़रत उस्मान जे बारे में कुझु बि दिलि में घटिताई अथसि, कमो बेशी अथसि या ख़राबी अथसि, सम्झिजो पको जहन्नमी आहे। छो हुज़ूर उस्मान पक्का जन्नती आहिनि ऐं इन सां बुग़्ज़ रखण वारो उहो ई हूंदो जेको पको जहन्नमी हूंदो। इहो मियार आहे, असांजो इहो अक़ीदो आहे। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जंहिंखे जन्नत अता फरमाए छॾी, हाणे हुज़ूर जे फ़ैसिले में जंहिंखे शक आहे उहो पंहिंजो दुनिया में हुजण ई जहन्नमी बणाए छॾे थो। हुज़ूर मियार बणाए छॾियो जेके 10 अशराए मुबशरा आहिनि त ही उन 10 अफ़रादनि में बि शामिल आहे जंहिंखे अशराए मुबशरा चयो वेंदो आहे। ऐं हज़रत उस्मान गनी ज़ुन्नूरैन रदी अल्लाह ताला अन्हु उन 6 अफ़रादनि मां बि हिकु आहिनि जिनका नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम बवक़्त विसाल हर एतबार का खुश हुआ, राज़ी हुआ। यह हज़रत उस्मान गनी जूं फज़ीलतूं आहिनि। सुभान अल्लाह। हज़रत उस्मान गनी ज़ुन्नूरैन रदी अल्लाह ताला अन्हु के नबी पाक ग़ज़वाए ज़ातुर रिक़ा ऐं ग़ज़वाए ग़तफ़ान जे मौक़े ते नबी पाक हज़रत उस्मान गनी रदी अल्लाह ताला अन्हु के मदीने शरीफ़ में पंहिंजी मसनद ते जानशीन भी बणायो हो। ग़ज़वाए ज़ातुर रिक़ा, ग़ज़वाए ग़तफ़ान जे मौक़े ते हज़रत उस्मान गनी के मदीने शरीफ़ जे अंदर पंहिंजो ख़लीफ़ो मुक़रर फरमायो हो। ये उस्मान गनी जी ख़ुसूसी फ़ज़ीलत आहे। ऐं हज़रत उस्मान गनी हदीसूं जॾहिं बयानु कंदा तमामु घणो एहतियात कंदा हुआ, मता मफ़हूम माण्हू सही न सम्झी सघनि। सहाबा किराम अलैहिम रिदवान चवंदा आहिनि त हज़रत उस्मान गनी जॾहिं बि हदीस बयानु कंदा हुआ इन जी बनस्बत असां कंहिंखे आसन न ॾिसंदा हुआसीं। यानी तमामु सहाबा किराम अलैहिम रिदवान मां जॾहिं हज़रत उस्मान गनी का हदीस बयानु कंदा हुआ अहिड़े आसान तरीक़े सां
सेहत जे हवाले सां उसलूब जे हवाले सां इन अंदाज़ में बयानु कंदा हुआ जो सादियो ज़हन रखण वारो इंसानु हूंदो हुयो, उनखे बि हज़रत उस्मान गनी जी पूरी ॻाल्हि सम्झ अची वेंदी हुई। हीअ बि इन जी गुफ़्तगू जो हिकु अंदाज़ हूंदो हो। ऐं साहबा किराम जेके हज़रत उस्मान गनी खां हदीसां रिवायत कयूं आहिनि, कमो बेश 146 हदीस आहिनि। ऐं घटि रिवायत करण जी बजाए उस्मान गनी तमामु घणो डिॼंदा हुआ जो मतां कोई ग़लति न सम्झे, एहतियात तमामु हदीस में घणो कंदा हुआ। ऐं हदीस पाक में आहे हज़रत इहो बि यादि आहे, हज़रत उस्मान गनी जी हिकु फ़ज़ीलत आहे ज़हन में अचे थी जो हज़रत उस्मान गनी जमअ क़ुरान जे लाइ तमामु घणी कोशिश कई, बल्कि हज़रत उस्मान गनी ही क़ुरान पाक के जमा फरमायो। जामिउल क़ुरान जेको लक़ब आहे हज़रत उस्मान गनी जो ख़ुसूसी तौर ते आहे। जेकर गौर पे क़ुरान जमा थियण त हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे दौर खां थियो, हिकु अलहदा मौज़ू आहे, लेकिन हिकु रिवायत हिकु किताबी सूरत जे अंदाज़ में हज़रत उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु क़ुरान पाक के जमा फरमायो। हाणे जेको असांखे क़ुरान पाक मिलंदो आहे इनखे लिखत वारी सूरत खे रस्म उस्मानी बि चयो वेंदो आहे या ख़त उस्मानी बि चयो वेंदो आहे। त हज़रत उस्मान गनी जी हिकु इम्तियाज़ी शान जो उन्हनि क़ुरान खे जमा फरमायो, जामिउल क़ुरान जे करे चवंदो आहे। ऐं हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हिकिड़ो लक़ब तव्हां ॿुधो साहिब हिजरतैन आहे, जो हज़रत उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे अहल सां गॾु 2 मरतबा अहल अयाल समेत 2 मरतबा हिजरत फरमाई आहे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे हुकुम सां। पहिरियों मरतबो हबशा जी तरफ़ पंहिंजे अहल अयाल समेत हिजरत फरमायूं ऐं ॿियो मरतबो मदीना मुनव्वरा जी तरफ़ हिजरत फरमायूं। त इन जे करे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे साहिब हिजरतैन बि चयो वेंदो। हुज़ूर जे हुकुम जे मुताबिक़ इन्हनि 2 मरतबा हिजरतूं कयूं। सुभान अल्लाह। ऐं हज़रत मोहम्मद बिन सीरीन रहमतुल्लाहि ताला अलैहि मुहद्दिस आहिनि, उहे फरमाइनि था, रिवायत कंदे लिखनि था त हज़रत उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मनासिक हज जा तमामु वॾा आलिम हुआ। हज जा जेके मसाइल आहिनि, हज जा शरीयत जे हवाले सां जेके मसला मसाइल आहिनि, उहे उस्मान गनी बनिस्बत ॿियनि जे वधीक ॼाणींदा हुआ। मनासिक हज जा वधीक आलिम हुआ। ऐं इन खां बाद हज़रत अब्दुल्ला इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु मनासिक हज जा तमामु वॾा आलिम हुआ। ऐं हज़रत उस्मान गनी ज़ुन्नूरैन खे ज़ुन्नूरैन चयो वेंदो आहे। इन जे हवाले सां काफ़ी अहादीस मौजूदु आहे। हिकु ॿ हदीसूं मां बयानु कंदो हलां। सुनने कुबरा लिल बहकी में हिकु हदीस पाक मौजूदु आहे। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बान अल जोफ़ी उनखां रिवायत थियल आहे। उहे फरमाइनि था क़ाल ली ख़ाली मूंखां, यानी हज़रत अब्दुल्ला बिन अब्बान अल जोफ़ी उहे फरमाइनि था त मूंखां मुंहिंजे मामे सवाल कयो। क़ाल ली ख़ाली हुसैन अल जोफ़ी, मुंहिंजे मामू हुसैन अल जोफ़ी मूंखां सवाल कयो तदरी लिमा तू सुमिया उस्मानो ज़न्नूरैन। ए अब्दुल्ला, छा तोखे ख़बर आहे त हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ज़ुन्नूरैन छो चयो वेंदो आहे? त हज़रत अब्दुल्ला फरमायो कुल्तुल्ला, मां नथो ॼाणा। पोइ हज़रत हुसैन बिन जोफ़ी ख़ुदि फरमायो त मुंहिंजे मामू फरमायो क़ाल लम यजमअल्लाहु बैन इब्नतै नबिय्यिन मुंदु खलक़ल्लाहु आदम इला अन तक़ूम अस्साअतु लिग़ैरि उस्मान इब्न अफ़्फ़ान रज़ियल्लाहु ताला अन्हु फलिज़ालिका सुम्मिया ज़न्नूरैन। त उन्हनि फरमायो त हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी ता क़यामत कोई अहिड़ो शख़्स न आहे जंहिंजे निकाह में अल्लाह तबारक व ताला नबी जी 2 न्याणियुनि खे जमा फरमायो हुजे।
हज़रत आदम अलैहिस्सलाम का वठी ता क़यामत कोई अहिड़ो शख़्स नाहे जंहिंजे अक़द निकाह में अल्लाह तबारक व तआला नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जूं ॿ नियाणियूं जमा फ़रमायूं आहिनि। इन जे करे इन्हनि खे ज़ुन्नूरैन चयो वेंदो आहे। ऐं मौला काइनात मौला अली मुश्किल कुशा खां सुवाल कयो हुयो। उन्हनि खां रिवायत अन अली इब्न अबी तालिब अन्नहु सुइला अन उस्मान। मौला काइनात मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा रदी अल्लाह ताला अन्हु का हज़रत उस्मान गनी ज़ुन्नूरैन रदी अल्लाह ताला अन्हु जे बारे में पुछा कयो हुयो। क़ाल हज़रत मौला काइनात फरमायो ज़ाका इमराउन युदआ फिल मलाइल आला ज़ुन्नूरैन काना ख़तना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला इब्नतही। मौला काइनात फरमायो ही उस्मान तो उहो शख्स आहे, उहो मर्द आहे जंहिंखे मलाए आला में यानी आला में बाला में भी ज़ुन्नूरैन चयो वेंदो आहे। छो जो इन जे निकाह में नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जूं ॿ शहज़ादियूं आयूं आहिनि। सुभान अल्लाह। ही हिकु ख़ुसूसियत आहे हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी ता क़यामत तारीख़ इंसानियत में इहा फ़ज़ीलत सिर्फ़ु उस्मान गनी खे नसीब थी आहे। ऐं हज़रत उस्मान गनी जॾहिं सैयदा रुक़ैया इन्हनि जो निकाह हो त नबी पाक उन वक़्तु फरमाईंदा हुआ त इन खां वधीक कोई आसन नाहे जोड़ो। हदीस पाक में हज़रत उसामा बिन ज़ैद रदी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आहे। उहे फरमाइनि था अन उसामा तबनी ज़ैद रदी अल्लाह ताला अन्हुमा बाअसनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला मंजिल उस्मान बिसहबतिन फीहा लहमुन। त हज़रत उसामा बिन ज़ैद रदी अल्लाह ताला अन्हुमा फरमाइनि था त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मूंखे हिकु थाल ॾेई करे उस्मान गनी जे घर मोकिलियो ऐं उन में गोश्त हो। हिकु थाल गोश्त जो ॾेई करे मूंखे उस्मान गनी जे घर मोकिलियऊं। फ़दख़लतु मां घर में दाख़िल थियमि फ़इज़ा रुक़यतु रदी अल्लाह ताला अन्हा जालिसतुन। त मां ॾिठमि जीअं दाख़िल थियमि सैयदा रुक़ैया रदी अल्लाह ताला अन्हा तशरीफ़ फ़रमाऊं। फ़जअलतु मर्रतन अंदुरु इला वजहि रुक़ैयत व मर्रतन अंदुरु इला वजहि उस्मान। मां जीअं दाख़िल थियमि कंहिं वक़्तु त मां सैयदा रुक़ैया रदी अल्लाह ताला अन्हा जे चेहरे खे ॾिसां पियो, वरी कंहिं वक़्तु मां हज़रत सैयदना उस्मान गनी रदी अल्लाह ताला अन्हु जे चेहरे खे ॾिसां पियो। इन हालत में मां गोश्त ॾेई करे वापसि आयुमि। फलम्मा रजातु सअलनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल ली। जॾहिं मां वापसि आयुमि हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मूंखां पुछा कयो ए उसामा दख़लत अलैहिमा, तू छा उन्हनि जे घर में दाख़िल थी वियो हुई न? चई नाम। क़ुल्तु नम, हा मां दाख़िल थियमि। पोइ हुज़ूर फरमायो हल रअयत ज़ौजन अहसन मिनहा? क़ुल्तु ला या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तो हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो ए उसामा इहो ॿुधा त इन्हनि ॿिन्ही खां वधीक कोई ज़ाल मुड़ुस ख़ूबसूरत ॾिठो थी? इन ॿिनि जोड़ियुनि खां वधीक कोई ख़ूबसूरत जोड़ी ॾिठी थी? मां चयुमि या रसूल अल्लाह हक़ीक़त मां नाहे ॾिठी। ख़ूबसूरत हुआ हज़रत उस्मान गनी। ऐं जॾहिं हज़रत उस्मान गनी जी हुज़ूर फ़ज़ीलत बयानु कंदे इहो बि फ़रमायो जॾहिं सैयदा उम्मे कुलसूम जे निकाह में सैयदा उम्मे कुलसूम ऐं हज़रत उस्मान गनी जो निकाह थियो। उम्मुल मोमिनीन सैयदा आयशा सिद्दीक़ा रदी अल्लाह ताला अन्हा का रिवायत आहे लम्मा ज़व्वजन नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इब्नतहू उम्म कुलसूमिन। जॾहिं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम पंहिंजी शहज़ादी पंहिंजी न्याणी उम्मे कुलसूम रदी अल्लाह ताला अन्हा जो निकाह हज़रत उस्मान गनी ज़ुन्नूरैन रदी अल्लाह ताला अन्हु सां करण फरमायो, ज़ाल मुर्स थी विया। उन वक़्तु हुज़ूर फरमायो फ़क़ाल लहा, सैयदा उम्मे कुलसूम के फरमाए इन्न बालका अशबहुन नासी बिजद्दिका इब्राहीम व अबीका मुहम्मद। ए मुंहिंजी शहज़ादी उम्मे कुलसूम, तुंहिंजो जेको मुड़ुस थी, तुंहिंजो जेको शोहर थी, तमामु इंसाननि में
वधीक मुशाबे थी, सभिनी इंसाननि खां वधीक मुशाबे, वधीक हम सूरत, वधीक हम शक्ल थी कंहिंजे तुंहिंजे ॾाॾे इब्राहिम अलैहिस्सलाम जे ऐं तुंहिंजे वालिद हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे। ऐं मुंहिंजी न्याणी, जेकॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम जे मुशाबे हम शक्ल कंहिं शख़्स खे ॾिसणो थी त पंहिंजे मुड़ुस खे ॾिसजाए, पंहिंजे वालिद जे हम शक्ल कंहिं शख़्स खे ज़्यादा मुशाबे कंहिं शख़्स खे ॾिसणो थी त पंहिंजे मुड़ुस हज़रत उस्मान गनी खे ॾिसजाए। ऐं अब्दुल्लाह इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर फरमायो, इन्ना नुशब्बिहु बि अबीना उस्मान इब्न अफ़्फ़ान, उस्मान इब्न अफ़्फ़ान, त असां हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पंहिंजे अब यानी वालिद हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़्यादा मुशाबे ॾिसंदा आहियूं। हज़रत उस्मान गनी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़्यादा मुशाबे, ज़्यादा हम शक्ल, ज़्यादा हम सूरत हूंदा हुआ। ही हज़रत उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ख़ुसूसियात आहिनि। अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे जेको कुझु मां बयानु कयुमि दौरान गुफ़्तगू जेकॾहिं बि अदबाना अल्फाज़ निकिरी विया हुजनि, अल्लाह तबारक व तआला मुआफ़ फरमाए ऐं ख़लीफ़ा सोम हज़रत सैयदना उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सां सची पक्की महबत अता फरमाए, उनजो अदब एहतराम अता फरमाए। छो जो जन्नती हुजण जी अलामत आहे जो उस्मान गनी जी महबत लाज़मी हुजे, जंहिंमें ज़रा बराबर बि घटि हूंदी त उहो जहन्नमी हुजणु यकीनी आहे। जिन हज़ार सुन्नतूं न आहिनि पढ़ियूं सुन्नतूं अदा करियूं। वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन। आओ उलमा से पूछ ले।